क्यों इंसाफ क्यों मां फकीर अमानुल्लाह गबोल सां इंसाफ क्यों इंसाफ तैं मञो जेको आहे मुंहिंजे घर ते इंसाफ थियो वञे अच्छा छा नालो आहे तुंहिंजो? मुंहिंजो सी नालो अमानुल्लाह फकीर पाण केरु थींदो आहे? मां पाण गबोल आहियां किथे वेठा हो? इमाम बशीर गबोल ॻोठ बाड़ी से हिते जेको नेशनल मीडिया ऑफिस पहुता हो छा मसलो आहे दादा? मसलो इहो ई आहे त मुंहिंजी ऐं लोलाई बिरादरियुनि जा पाण में जेको आहे ॾेती लिबना मिटी जे हिसाब सां संगा वरिते सही ठीकु आहे तंहिं मुंहिंजो असां पाण में थोरी घणी ॻाल्हियुनि ते विड़ी पियासीं असांजा केस कहिड़ा नॉर्मल कहिड़ा केस हुया क्रिमिनल असां उहो पंहिंजा ख़तमु कराया सही तंहिं मुंहिंजो राज़ीनामो कयोसीं राज़ीनामे करण सां हिते आदरपुर असांजो केस हिकिड़ो हले पियो कोर्ट सबूरी जे हुकुम सां उन में ज़ामिन मुंहिंजा बि थियल लोलाई बिरादरी जा बि ज़ामिन थियल पोइ ताईं मुंहिंजो मूंखे एस आदलपुर सैफुल्ला कलोड़ उन मूंखे घुरायो चवंदा अॼु त तव्हां जूं ॿिन्हिनि धुरनि खे घुरायो आहे तव्हां जूं मूंखा ठा जुगारियूं त ठीकु आहे मां हली वियुसि हुते हिन मूंखे विहारे छॾियो ऐं उहे बि आया उन्हनि खे बि विहारे छॾियो तंहिं मुंहिंजो न एफआईआर में मुंहिंजो नालो न उन्हनि जो नालो मां हिनखे चवंदा ॻाल्हि ॿुध असां पाण में ठही विया आहियूं बाक़ी जेको आहे असां कोर्ट सबूरी खे वञी करे असां बयानु ॾींदासीं पाण में ठही विया आहियूं तव्हां जेको आहे असांखे जेको घुरायो आहे कहिड़े मसइले ते चवंदा तव्हांखे असां घुरायो आहे त असां तव्हां हिकिड़ी ॿार कंदासीं जॾहिं मां असां वटि आहे बि कोन ॿई शयूं असां पुरींदासीं पोइ अहिड़े हिसाब सां मूंखे विहारे उन्हनि खे बि विहारे छॾियो माई खे बि विहारे ॿ छोकिरा उन्हनि खे बि विहारे छॾियो ऐं मूंखे बि विहारे छॾियो पोइ जेको आहे राति जो तक़रीबन 10 बजे जो टाइम हुयो उन्हनि खां झटि मुंहिंजो हुन पैसा केतिरा बि कढिया टी कढिया झटि छोकिरे को कढी उन नालो छा छोकिरे जो? उन छोकिरे जो नालो सईद अहमद नालो सही पोइ लोलाई आहे पोइ उन्हनि खे ॿाहिरि कढी चंबा हणी करे ॿाहिरि कढी लाकुम करे छॾियईं माई खे ॿाहिरि ऑफिस में विहारे छॾियो पोइ आया मां वटि जे ॻाल्हि सची ॿुधा मज़ेदार ॻाल्हि इहा आहे असांखे ख़बर न आहे अलाह खे ख़बर न उन्हनि खे बि ख़बर आहे पर मसइलो इहो आहे असां ॿई दिनूं गॾिजी करे पाण में ठही विया अलाह कंदो किथे न किथे असां कोशिशि कंदासीं पोइ हिन मूंखे जेको आहे चंबो आयो चंबो मज़ो मूंखे तूं चंबो न मां फ़क़ीर माण्हू आहे मूंखे चंबो न हिन मुंहिंजी झटि मज़ो 100 रुपयो घटि न लख रुपयो मुंहिंजो हिन मुंहिंजी झटि में कढी वरितो पोइ जेको आहे मां राति जो मूंखे लाकअप करे छॾियो लाकअप जे हिसाब सां पोइ मां हिननि खे मिनता कयो त बि मूंखे न छॾियो मूंखे इहा ॻाल्हि कयूं त असां तुंहिंजे घर खे वेंदासीं तुंहिंजे घर खे तबाह मां कंदुमि ऐं तोखे मां छॾींदुमि कोन पोइ हिन राति जो कहिड़े बि टाइम हे वियो आहे मुंहिंजे घर ते वञी रेड कई अथसि रेड करण सां मुंहिंजा 2 बकरियूं ऐं 1 मेंह ऐं मुंहिंजो पुट असद अली खे खणी करे काॾे हुन गुम करे छॾियो पोइ सुबुह खे मूंखे ख़बर पई त बाबा हे तूं मुंहिंजे घर ते रेड कई आहे असां ज़ामिननि ते आहियूं ज़ामिन हलनि था असांजा असां तारीख़नि ते आहियूं तूं असांजे घर ते रेड छो कई आहे हिन इहा ॻाल्हि कई त अञा मां तोखे तबाह कंदुसि ऐं अहिड़ा केस मां तोखे हणंदुसि जेके पुलिस जा केस हणी करे मां तोखे मां जेल गुजाम न छॾींदुसि पोइ तंहिं मुंहिंजो मां चुप करे वेठुसि पोइ मुंहिंजे जेके आहे न वारस मुंहिंजो छोकिरो गुलाम मुस्तफ़ा उहो वञी करे कोर्ट सबूरी में शीशन वटि वञी पेश थियो त इन जो हुकुम सां शीशन जे हुकुम सां रेड कमीशन अची थाणे ते छापो आयो छापे में मां बरामद थियुसि ऐं उहा लोलाई बिरादरी खे काॾे बि हिन गुम करे छॾी हाणे मुंहिंजी इहा अपील आहे त मूंसां इंसाफ़ थियो वञे ऐं वज़ीर आज़म सरदार मोहम्मद खान ऐं कोर्ट सबूरी DIG IG साहब बिलावल साहब खे इहा मुंहिंजी अपील आहे मुंहिंजो इंसाफ़ थियो वञे ऐं इन सूबेदार खां इंक्वायरी थी वञे ऐं मुंहिंजो पुट असद अली जेको हिन गुम करे छॾियो आहे अहिड़े हिसाब सां मां अची हिते पहुतो आहियां महिरबानी।